नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी वेझो ॻोठ ताज मोहम्मद ابڙو जी ज़मींदारनि जो एरीगेशन जे आबदار जावेद कुरैशी जी ज़ियादतन ऐं नाजाइज़न ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कादिर बख्श ابڙو, अब्दुल जब्बार ابڙو, गुलाम हुसैन ابڙو इल्ज़ाम हणींदे चयो त जावेद कुरैशी जेको एरीगेशन जो आबदार आहे, कुझु प्राइवेट माण्हू वठी असांजी ज़मीन ते अची पाणी चोरी कराइण लाइ पहुची असां पंहिंजी ज़मीन मां कट हणे ॿिनि ज़मींदारनि खे पाणी ॾियण जी कोशिशि कई ऐं असांजी ॿनी मां पाणी चोरी जी कोशिशि कई आहे। जंहिंखां पोइ असीं पहुतासीं त आबदार जावेद कुरैशी धमकियूं ॾींदे चयो त आउं पुलिस साण करे कट हणंदुसि ऐं अवां सभिनी खे कूड़नि केसनि में फासाईंदुसि। बाद में नतीजा भोगण जी धमकियूं ॾेई मुख़्तलिफ़ प्राइवेट माण्हू साण करे ज़मीन तां फरार थी वियो आहे। असीं साफ़ सुथरा इज़तदार ज़मींदार आहियूं। हिन चयो त खुदारा आबदार जावेद कुरैशी जेको एरीगेशन जो अमलदार पिणु आहे, हिन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP मटियारी समेत ॿिनि वसवारनि खे हथ ॿधी अर्ज़ु कयो त खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।